दोस्तों ड्रामा सीरियल गुलाम सेन जी तव्हां आख़िरी एपिसोड जे इंतज़ार में आहियो त तव्हांखे मां ख़ुशख़बरी ॾींदो हलां। जी हाँ दोस्तों, ड्रामा सीरियल गुलाम सेन जा जेका भी शौक़ीन हुआ उन्हनि जे लाइ वॾी ख़बर आहे। दोस्तों पहिरियों त गुलाम सेन ड्रामो मां कोई लगातार तव्हांखे अपडेट ॾेई रहियो हुउसि त गुलाम सेन ड्रामो कान ईंदो। बहरहाल वरी अॼु अपडेट तव्हांखे इन लाइ आंदी आहे छो तव्हां अञा ताईं सर्च करे रहिया आहियो यूट्यूब ते 51 एपिसोड लास्ट एपिसोड। हाँ दोस्तों दुलाब ड्रामो हली रहियो आहे, लेकिन गुलाम सेन नथो अची सघे। वरी भी मां तव्हांखे ॿुधायां त गुलाम सेन ख़त्म थी चुको आहे। बहरहाल गुलाम सेन जी जाइ ते जेको ड्रामो अचण वारो आहे उन जो नालो आहे राबेल। अब्बास गुल उडाणो आहे, उन में साईं निसार शाह हुआ, मजूलाड़ आहे, अहमद अली शेख, यानी घणा अहमद अली शेख न आहे, मतलब रिमशा शहज़ादी आहे, घणा ॿिया एक्टर आहिनि। बहितरीन मां बहितरीन ड्रामो आहे। बिलावल खोखर आहे। फ़िलहाल त उन ड्रामे जो नालो राबेल आहे, लेकिन बाद में चेंज कयो वेंदो वरी नए नाले सां तव्हांखे ॿुधाईंदासीं। उहो भी KTN वारनि जो प्रोडक्शन आहे। बहितरीन सोप सीरियल आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों, उहो जेको आहे गुलाम सेन ड्रामे जी जाइ ते हलंदो। ऐं तव्हां इहो ॿुधायूं गुलाम सेन ड्रामो बस आसरो तव्हां इन जो लाहे छॾियो। जे तव्हां अञा ताईं इन जे इंतज़ार में आहियो त इन जो आसरो ख़त्म करे छॾियो। ही बंदि थी वियो, ख़त्म थी वियो। असांखे ॾींदा इजाज़त। सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा।